पंगरियो समेत 8 यूनियन काउंसिलरनि जी पुराण नदी के घारनि जे मुतासरनि पारां थरकोल रोड ते धरणे केस में सिविल कोर्ट बदीन JIT जी रिपोर्ट क़बूल करे वरिती। SS न्यूज़ जे रिपोर्टर सजाद खोसो मूजिब JIT पारां केस में 17 नाला ख़ारिज, 11 नाला चालान ऐं 2 रूपोश ॼाणाया विया हुआ। रूपोश ॿिनि जवाबदारनि जा अदालत सगोरी ज़मानत न थियण जोगा वारंट जारी करे छॾिया। केस में नामज़द 11 जवाबदारनि खे नोटिस पिणु जारी कया विया ऐं बाक़ी 17 ॼणनि खे कालम नंबर 2 में रखी संदन नाला चालान लिस्ट मां ख़ारिज करे छॾिया। बुकेरा शरीफ शहर के मेमणपाड़े में 3 ॾींहं अॻु घर अंदर गैस के चूल्हे के बाहि ॿारण दौरान धमाके सबब सड़ी ज़ख़्मी थियल शख्स फोत थी वियो। SS न्यूज़ के रिपोर्टर ज़ाहिद अली सोलंकी मूजिब 55 वरियनि जो जुमन मेमण ज़िंदगी की जंग हाराए वियो। हू 3 ॾींहं अॻु घर में गैस के धमाके में सख्त ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंखे हैदराबाद खां पोइ कराची के नेशनल हॉस्पिटल में दाख़िल कयो वियो। डॉक्टर जो चवण हो त जुमन मेमण जो 70 सैकड़ो जिस्म सड़ी वियो हो। लाश घर पहुंचण ते कोहराम मची वियो। मीरो खान में 16 जनवरी का शुरू थींदड़ पोलियो मुहिम के हवाले से पोलियो प्रोग्राम में कम कंदड़ डॉक्टर्स, लेडी हेल्थ वर्कर्स और पोलियो वर्कर्स पारां जागरता रैली कढी वई। SS न्यूज़ के रिपोर्टर इमामदीन तुनियो मूजिब तालका फोकल पर्सन डॉक्टर गुलाम अब्बास कहेरी, डॉक्टर सईद अहमद मेतलो, सफदर हलियो, अरशद अली पतूजो और ॿियनि जी अॻवाणी में तालका अस्पताल का तालका प्रेस क्लब मीरो खान ताईं हथन में बैनर खणी जागरता रैली कढी वई। उन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे हुननि जो चवण हो त जागरता रैली कढण जो मक़सद वालदेन के पैगाम ॾियणु आहे त पोलियो ख़तरनाक बीमारी जो वायरस आहे, जंहिंखां बचाव लाइ 16 जनवरी खां 22 जनवरी ताईं पोलियो मुहिम जो आगाज़ थी रहियो आहे, जंहिं दौरान 5 सालनि जी उमिरि जे ॿारनि खे पोलियो टीमनि खां ॿारनि खे पोलियो जा फुड़ा लाज़मी पियारिया वञनि। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के मुख्तलिफ शोबन और इंस्टीट्यूट्स में रहिजी वियल उम्मीदवारनि जी 2 मरहले वारी दाखिला टेस्ट फैकल्टी ऑफ मैनेजमेंट साइंस में वरती वई। SS न्यूज़ के रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर खलील अहमद अबू पोटो पारां दाखिला टेस्ट के मुख्तलिफ ब्लाकन जो दौरो करे इंतजामन जो जायज़ो वरतो वियो। पहिरें मरहले में रहिजी वियल 1400 शागिर्दनि और शागिर्दियाणनि की टेस्ट वरती वई। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में दाखिला टेस्ट लाइ फैकल्टी ऑफ मैनेजमेंट साइंस में ब्लॉक ठाया विया। कंबर शिदातकोट ज़िले के हेल्थ खाते में डेली वेजिस ते भर्ती थियल मुलाजमन तरफां 6 महीनन का पघारूं न मिलण और पको न करण खिलाफ सरकारी अस्पताल का रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। SS न्यूज़ के रिपोर्टर इख़लाक अहमद चांडियो मूजिब उन मौके ते सालार दायो सजाद अब्बासी और ॿियनि चयो त हू मुसलसल ईमानदारी से ड्यूटी ॾेई रहिया आहिनि, पर 6 महीनन का पघार नाहे ॾिनी वई। बच्चन समेत बुखूं काटण ते मजबूर बणियल आहिनि। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त खेनि पघारूं ॾेई पको करे फाका कशी खां बचायो वञे। गढ़ी हसन वेझो ॻोठ ख़ालिकदाद ब्रोही वासी पीरसन कणक के फसल के पानी ॾियण दौरान वाह में किरी ॿुॾी फोत थी वियो। SS न्यूज़ के रिपोर्टर ज़ाहिद कुनरानी मूजिब ॻोठाणनि पीरसन अली शेर ब्रोही के बेहोशी वारी हालत में कढियो। खेसि अस्पताल न्यो पे वियो त हू रस्ते में ही फोत थी वियो। अहिड़ो इतला मिलण ते वारसन में कोहराम मची वियो।